योम यकजहती कश्मीर के हवाले से हैदराबाद में सियासी समाजी और मजहबी तंजीमुन समेत शहरीन पारा धार धार रैलियों कढ़ी कश्मीर अवाम से यकजहती जो इज़हार किया वियो। हैदराबाद प्रेस क्लब अग्यां पीपुल्स पार्टी, पाकिस्तान मुस्लिम लीग नून, तहरीक इंसाफ, JUI, कासमाबाद बिजनेस फोरम समेत सियासी समाजी तंजीमुन तोड़े शहरीन तरफा रैलियों कढ़ी कश्मीर के हक़ में नारेबाजी कई वई। उन मौके ते अॻवाननि खिताब कंदे चयो त भारत गुज़रियल 70 सालनि खां कश्मीरी अवाम ते ज़ुल्म जा पहाड़ किराए रहियो आहे। कश्मीर में नौजवाननि जूं हयातियूं तोड़े नियाणियुनि जूं इज़तूं महफ़ूज़ न आहिनि। भारतीय ज़ुल्म ते गॾियल क़ौमुनि वारे इदारे समेत इंसानी हक़नि वारा इदारा खामोश तमाशाई जो किरदारु अदा करे रहिया आहिनि। अक़वाम मुत्तहिदा खां इहो मुतालिबो कंदासीं छा तव्हांखे कश्मीर जा दुख ॾिसण में नथा अचनि। 5 फरवरी हम अपने सब कश्मीरी भाइयों के साथ हैं। कश्मीर में थियल जेके नाइंसाफ़ियूं आहिनि थियनि पियूं, क़त्ल आम जेको हले पियो उन जे सिलसिले में असां रैली कढी आहे। हम अक़वाम मुत्तहिदा से अपील करते हैं कि कश्मीर को एक आज़ाद ममलिकत बनाया जाए। सब मिली यकजहती से यूनिटी से हिन मुल्क के जेके अमलदार आहिनि, चीफ ऑफ आर्मी स्टाफ, उनके भी रिक्वेस्ट कंदासीं तो सो मोटो एक्शन खयो वञे। हम चाहते हैं कि कश्मीर आज़ाद हो, कश्मीरियों पे जुल्म बंद हो और इंडिया जो जुल्म कर रहा है वो बंद करे। जेका भी कश्मीर में जुल्म थे तो वो बंद थियण खपे। हर इंसान के ये हक है कि वो आज़ादी से जिए। हमारे कश्मीरी भाइयों पे जो जुल्म हो रहा है ये अच्छा नहीं हो रहा है। ये अपने आप को ये सुधारने में हिंदुस्तान की फौज को भी हम कहते हैं, हिंदुओं के जो हमारे उनके जो है बड़ों उनको भी कहते हैं कि खुदारा आप कश्मीर के ऊपर जुल्म ना करें। कश्मीर से यकजहती रैली कढी ऐं कश्मीर के इहा पक जारी त सिंधी क़ौम कश्मीर सां गॾु आहिनि ऐं कश्मीर जी जिदोजहद में उन्हनि सां ॿधी जो सबूत पेश कनि था। अॻवाननि चयो त खिते में ओसिताईं अमन न थींदो जेसिताईं भारतीय ज़ुल्म मां कश्मीरियुनि खे आज़ादु नथो करायो वञे। मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि तरफ़ां कढियल रैलियुनि में शरीक थींदड़ अॻवाननि मुतालबो कयो आहे त कश्मीर सां थींदड़ ज़्यादतियुनि खे फौरी तौर बंदि कयो वञे। कैमरामैन शाहरिंद सां गॾु गुलाम फरीद लाखो, सिंध TV न्यूज़, हैदराबाद।